जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कंदासीं। नए आईजी सिंध पुलिस रिफ़त मुख़्तार कराची जे क्राइम रिपोर्टर सां तारुफ़ी गॾिजाणी कई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। आईजी सिंध चवे थो मूंखे 4 ॾींहं थिया आहिनि। अॼु तव्हां मूंखे ॿुधाईंदा त सिंध पुलिस खे छा करिणो आहे। रिफ़त मुख़्तार जो चवणु आहे त मुंहिंजी तरजीह सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर करणु आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। आईजी सिंध पुलिस रिफ़त मुख़्तार कराची में क्राइम रिपोर्टर सां तारुफ़ी गॾिजाणी कई आहे। आईजी सिंध चवे थो जान मोहम्मद जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ 15 ॾींहंनि जो वक़्तु ॾिनो वञे। 10 सेप्टेंबर ते जान मोहम्मद मर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी बाबति अॻुभराई साम्हूं अची वेंदी। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। नए आईजी सिंध पुलिस रिफ़त मुख़्तार कराची में क्राइम रिपोर्टर सां तारुफ़ी गॾिजाणी कई आहे। आईजी सिंध चवे थो त सखर में सीनियर सहाफ़ी क़त्ल थियो आहे। इहो सहाफ़ी बिरादरी लाइ ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे। 10 सेप्टेंबर ते जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी बाबति अॻुभराई साम्हूं अची वेंदी।